तरजीहुनि ते ॻाल्हियूं कयूं। यूरोपीय यूनियन जे सदर सां मुलाक़ात काराइती रही। अफ़गानिस्तान दहशतगर्दी ख़ात्मे वारे वाइदे ते पूरो न लही सघियो। अफ़गानिस्तान खे चयो आहे त अमुन वाहिद रस्तो आहे। पाकिस्तान जो चवणु आहे त कार्रवाई नथा करे सघो त TTP असांजे हवाले कयो। चाहियूं था त अफ़गानिस्तान सरज़मीन असांजे ख़िलाफ़ इस्तेमालु न थिए। अफ़गानिस्तान क़यादत खे चयो आहे त TTP ख़िलाफ़ कार्रवाई करियो। नायब वज़ीर आज़म इसाक डार जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त नेटो हेडक्वार्टर में नेटो सेक्रेटरी सां मुलाक़ात थी। मॉस्को जे दौरे दौरान कामयाब मुलाक़ातूं थियूं। यूरोपीय यूनियन खे अफ़गानिस्तान जे हवाले सां आगाह कयो आहे। SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त लंदड़ साल मुल्क में 67,023 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कया विया। KP में 12,857 ऐं बलूचिस्तान में 53,909 ऑपरेशन कया, जिन दौरान कुल 1873 दहशतगर्द मारिजी विया, जिन में 136 अफ़गानी शामिल आहिनि। हुननि लाइ सुठे या ख़राब दहशतगर्दनि में को बि फ़र्क़ु नाहे। अफ़गान तालिबान रजीम अफ़गानी जी नुमाइंदगी नथी करे। किन अफ़गाननि सां न, पर तालिबान रजीम सां मसइलो आहे। अफ़गान पनाहगीननि खे बाइज़्ज़त तरीक़े सां वापसि मोकिलियो वियो आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे विच में वापार जी बंदिश जो मसइलो पाकिस्तान जी सिक्योरिटी, माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त सां लाॻापियल आहे। रतो छाण ऐं वापार गॾु नथा हली सघनि। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम गठजोड़ आहे। अफ़गानिस्तान में अलक़ाइदा, दाइश ऐं ॿियनि दहशतगर्द तंज़ीमुनि जा दहशतगर्द मर्कज़ ऐं क़यादत मौजूदु आहे, जिन खे अफ़गानिस्तान मां हथियारी फंडिंग मिलंदी आहे, जेके पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अफ़गान हुकूमत सिर्फ़ पाकिस्तान जे लाइ न, पर सॼी दुनिया ऐं ख़िते जे लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। अफ़गानिस्तान सां दोहा मुआहिदे बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ तमामु वाज़िह आहे। अफ़गान तालिबान हुकूमत दहशतगर्दनि खे सहूलियत फ़राहम करणु बंदि करे। DGISPR जूं सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त आज़ादी हमलनि में नॉन कस्टम पेड गाॾियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं सरहद पार खां दहशतगर्द पैदा थियण, स्मगलिंग या वापार थिए थो त मुल्क अंदरि उनखे रोकणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। दुनिया में सरहद जो इंतज़ाम हमेशह ॿिनि मुल्कनि पारां गॾिजी कयो वेंदो आहे, पर अफ़गान तालिबान पाकिस्तान में दहशतगर्दनि खे मुकमल तौर ते सहूलियत फ़राहम कनि था। सरहद जी हिफ़ाज़त उन वक़्त ताईं असराइती नथी थी सघे जेसीं ताईं सख़्त निगरानी IFIR सां ढकियो न वञे। डिघी सरहद ऐं ॻोठनि सबबि हरकत कंट्रोल करणु हिकु चैलेंज आहे, जंहिं जे लाइ तमामु घणा वसीला घुरिजनि। भारत ते ठगी जी सोच रखंदड़ क़यादत जो कब्ज़ो आहे। भारतीय आर्मी चीफ जो ऑपरेशन सिंदूर दौरान ट्रेलर ॾेखारण वारो बयान बि ठगी वारी सोच जी अकासी करे थो। जिन ट्रेलर में 7 जहाज़ किराए विया, 26 हंधनि ते हमलो ऐं S-400 जी बैटरियुनि खे तबाह कयो वञे, उहा हिकु ख़ौफ़नाक फिल्म बणिजी वेंदी। ऑपरेशन में शिकस्त ते हर भेरे कूड़ा भारतीय मौक़िफ़ अवाम में पखिड़ियल ताव खे घटाइण जे लाइ आहिनि। सोशल मीडिया अकाउंट ज़रिए पाकिस्तान ऐं उन जे इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगा छुपियो वञे, जेके ॿाहिरि मुल्कनि मां हलाए वञनि था। इहो वाज़िह आहे त पाकिस्तान में हलंदड़ सोशल मीडिया पुठियां परॾेही हथ आहिनि। DGISPR जूं सीनियर सहाफ़ी सां ॻाल्हियूं। गॾियल क़ौमुनि बि भारत अफ़गान गठजोड़ ऐं तापसंद पॉलिसी आलमी अमन जे लाइ संगीन ख़तरो करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल तरफ़ां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो त भारतीय सरपरस्ती हेठि अफ़गान सरज़मीन तां थींदड़ दहशतगर्दी आलमी अमन जे लाइ ख़तरो आहे। अफ़गान तालिबान हुकूमत पारां दहशतगर्द ग्रुप्स खे महफ़ूज़ पनाहगाहूं फ़राहम करणु इलाक़ाई सलामती लाइ ख़तरो आहे। सॼी दुनिया अफ़गान सरज़मीन ते दहशतगर्दनि जी मौजूदगी ते मोहर लॻाए छॾी आहे, पर भारत अफ़गानिस्तान सां लाॻापा वधाए रहियो आहे। अफ़गान परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुत्तक़ी अक्टूबर 2025 में हिंदुस्तान जो दौरो कयो ऐं केतिरनि ई मुआहिदनि ते सयूं कयूं। साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट जी रिपोर्ट में चयो वियो त भारत ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जे मुल्कनि में पंहिंजे सिफ़ारतकारनि में वापारी नुमाइंदा मुक़ररु कंदा। भारत अफ़गान वधंदड़ लाॻापनि ॾखण एशिया में बदिलजंदड़ सियासी सूरतहाल खे वधीक ॾुखियो करे छॾियो आहे। भारत अफ़गानिस्तान खे दहशतगर्दनि जे लाइ पनाहगाह बढ़ाइण हिकु स्ट्रेटेजिक कामयाबी सम्झे पियो। अफ़गानिस्तान सां भारत जा लाॻापा ख़ैर सां ॻाल्हि न, पर पाकिस्तान ख़िलाफ़ प्रॉक्सी तौरु इस्तेमालु करण जो इरादो रखनि था। अमेरिका अफ़गान पासपोर्ट ते सफ़र कंदड़ सभिनी माण्हुनि खे वीज़ा जारी करणु बंदि करे छॾियो। पनाह जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिला मुअतल।
अमरीकी स्टेट डिपार्टमेंट जो चवण आहे त क़दम क़ौमी सलामती खे यकीनी बणाइण ऐं अवाम जी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी सम्झी खयो वियो आहे, जंहिं करे अहिड़नि मामलनि खे तुर्त मुलतवी कयो वियो आहे। अमरीकी सिटीज़नशिप एंड इमिग्रेशन सर्विस पिणु पंहिंजनि फ़ैसिलनि खे मुअतल करे छॾियो आहे, पर ॾेहिनि जी स्क्रीनिंग ऐं सिक्योरिटी चेक मिलण मुकमल थियण ताईं फ़ैसिलो न खयो वेंदो। सदर आसिफ ज़रदारी जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो, वर्कशॉप में पार्लियामेंटेरियंस, सीनियर सिविल मिलिट्री ऑफिसरनि, तालीमी ऐं समाजी शोबनि जे नुमाइंदनि जी शिरकत। सदर तरफ़ां क़ौमी सलामती बाबति आगाही वधाइण जे लाइ महिनत जी वाखाण, बाख़बर क़यादत, क़ौमी बदी ऐं मज़बूत पॉलिसी ठाहिण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। सदर रिटायर थींदड़नि में सनदूं बि विरहायूं। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त मज़बूत पॉलिसी ज़रिए सिक्योरिटी चैलेंजिस जो असराइते नमूने सां मुक़ाबिलो करे सघिजे थो। नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप मुकालमे खे हथी वठाइण जे लाइ अहम प्लेटफॉर्म्स मां हिकु आहे, जेको इदारे जी सलाहियत वधाइण जे लाइ अहम किरदारु अदा कंदो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। एटमी मुल्क ऐं बहादुर फ़ौज सबबि को बि मेरी अख सां नथो ॾिसी सघे। पाकिस्तान महफ़ूज़ हथनि में आहे। शेख बेनज़ीर भुट्टो बि मुल्क जे लाइ केतिरा ई वॾा कम कया। गुजरात जी कासाई जी हुकूमत में बिलावल भुट्टो ज़रदारी जे सिर जी क़ीमत लॻाई वई। उन बावजूदि पनी वज़ीर जी हैसियत में बहादुरी सां भारत वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चवण आहे त दुनिया में जो सभ खां वॾे रिहाइशी मनसूबे ते अमल हिन वक़्तु हलंदड़ आहे। सॼे मुल्क खे रोशन कंदड़ मनसूबो थर में शुरू कयो वियो। शेख बेनज़ीर भुट्टो थरकोल मनसूबे जो बुनियादु रखियो। पीपी हमेशह जमहूरियत जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। शेख मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे विछोड़े खां पोइ सदर आसिफ ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो लॻायो। सुभाणे पीपल्स पार्टी 58 सालगिरह मल्हाए रही आहे। मुल्क में 1000 खां वधीक हंधनि ते तक़रीबूं थींदियूं। IMF जी रिपोर्ट न आयल मोदी जी मुआशी ठगी खे वाइको करे छॾियो। IMF 2011-12 लाइ भारतीय मुआशी अघ अखर पुराणा ऐं नाक़िस करार ॾेई छॾिया। IMF तरफ़ां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो त भारत वटि मौजूदु डेटा में ख़ामियूं आहिनि, जे सबबि सी ग्रेड ते रखियो वियो आहे। भारतीय मैशे जी डेटा में फ़र्क़ु मुआशी निगरानी जे अमल में रंडक आहे। हुकूमत जी आमदनी ते बदल GDP जे तरीक़ेकार ते माहिरनि पारां बार तनक़ीद कई वई। लाॻीती डेटा में ख़ामियुनि सबबि क़ौमी खातनि खे ॿिए साल सी ग्रेड में रखियो वियो आहे। फ़लस्तीनी अवाम तारीख़ में हिकु नओं बाब रक़म कयो, जिन बेमिसाल हिम्मत ऐं साबित क़दमी जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान ऐं फ़लस्तीन जे अवाम जे विच में मोहबत, एहतराम ऐं भाईचारे जो तालुक़ आहे, जंहिंखे वॾी अहमियत ॾियूं था। सदर आसिफ ज़रदारी पारां आलमी यकजहती फ़लस्तीन ॾियारे ते फ़लस्तीन जे बहादुर अवाम खे भेटा पेश। संदसि चवण आहे त पाकिस्तान हमेशह फ़लस्तीन जे अवाम सां गॾु आहे। फ़लस्तीनियुनि जे लाइ हिमायत, इंसानियत, इंसाफ़ ऐं बराबरी जी बुनियाद जे क़दरनि ते ॿधलु आहे। पाकिस्तान हमेशह ग़ज़ा में इसराइली क़ाबिल फ़ौज जे ज़ुल्म जी सख़्त मज़म्मत कई आहे। महांगाई जे मारियल अवाम खे ख़ुशख़बरी। 1 दिसंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। ज़रियनि जो चवण आहे त 1 दिसंबर खां पेट्रोलियम शयुनि में ₹6.35 फ़ी लीटर घटिताई जो इम्कान आहे। पेट्रोल ₹3.70 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹4.28 फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। धरती टीवी ऐं सोप मीडिया सिंधी वहद ज़िंदाबाद जे सिरे सक़ाफ़ती ॾियार जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती भेणनि जूं सक़ाफ़ती ईद जे लाइ तयारियूं जारी। कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में धरती टीवी ऐं सोप मीडिया तरफ़ां सिंधी फैमिली फेस्टिवल जूं तयारियूं। सिंध जा नामियारा फ़नकार ऐं मज़ाही अदाकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं बिखेरींदा।